न वटे आ मुजाहिद शाह पठान वटे असां जेको आहे हिन वक़्तु 10-12 ॾींहं लिकायो अथई ज़ाहिर ई नथो करे। असांजी सिंध हुकूमत खे इहा अपील आहे, असां ग़रीब गुरबो सॼो ॾींहुं मज़ूरी करे पेट पालियूं पंहिंजो। असांजो हिन महिल तो माण्हू ज़ाहिर ई नथो करे। 3 लख रुपया थो घरे, 3 लख रुपया असां ग़रीब गुरबो काॾों आणियो। मुझो घरारो बाहर निकतलो आयो मुजाहिद शाह पठान चई त बा असांखे दिलदार मिलायो। मुझे चाचे लुत्फ़ अची गरीब चाचे के चई लुत्फ़ के त मांखे दिलदार मिल रहा। हुन चयसि बा मां सॾु कयां तो सॾु कयईं त असांजो भाटियो दिलदार निकिरी वियसि। उनखे चई त मांखे दिलदार मिला। हुन चयसि बा साहब हिन महिल दिलदार कोन्हे को कुंबर साण आहे जेको उहो सूबेदार पाण आया जे दिलदार कोन्हे को ॿाहिरि निकितल आहे। हुन चयसि भला मूंखे नंबर ॾे। नंबर ॾे मुंहिंजो छोकिरो बि निकिरी वियो तबियत सही न नंबर न को वठी ॻाल्हायांसि। हुन चयो साहब मां हिन महिल ॿाहिरि आहियां सुबुह तां मिलंदमि। चई हिकु 5 मिंट मूंसां मिली वञे मुंहिंजो ज़रूरी कमु थी। हे मुंहिंजो घरारो आयो जीअं आयो मानी बि न खाधई सिधो वियो साहब तां मिली चवां अलाए हिकिड़ो कमु त असांखे दिलि में हुजे त मुंहिंजो घरारो वञे ई न आहे न। असांखे दिलि में ई न का मन में ई न। उते मुंहिंजो घरारो वियो। मुंहिंजे घरारे खे 5 मिंटनि खां पोइ मां कलाक खां पोइ वियमि चयूं त हिते कोन्हे को मञनि न पिया, न मुंशी पियो मञे न सिपाही पिया मञनि। चई माई असां वटि आयो ई कोन्हे। मां चयो आयो तव्हां वटां तव्हां सिपाही मुंशी तव्हांखे कंहिं न ख़बर हूंदी तव्हां मूंखे ॿुधायो। मुंहिंजो मुड़ुसु जेको गुम कयो अथव इहो भलो न अथव। मां घणो हुन सां ॻाल्हायमि। पोइ मूंखे चयो त माई सूबेदार खणाए वठी न तव्हां जेको आहे गढ़ीअ वारो जेको आहे SP छा DSP वाला SP हुन सां खणाए वठी सूमरो ज़हूर अहमद सूमरो उहो खणी वई। उन ॾोह ॻोल्हे ॻोल्हे थकिजी आया त न उहो थो मञे न हे थो मञे। कहिड़ो कोर्ट में केस विधो मां साम्हूं ई मां चयोमांसि भाउ मुंहिंजो हे खणी विया त बि माना हुते जुॾो हणी बीह रहियो ॻाल्हाए ई न पियो। वरी असां ग़रीब माण्हू असांखे पैसा था घुरनि। असांखे 3 लख ॾियो 2 लख ॾियो असां पैसा आणा काॾूं। असांखे हुजे असां त हक़ी हुजूं त असां पैसा हिनखे ॾियूं न। असां त न हक़ अलाए मारे छॾी अलाए गुम कई अलाए काॾे कयो अथई हुकूमत सां लिकाए फिटी कयो। अॼु 10-12 ॾींहं आहे असांजो ज़ाहिर न कयो त अलाए मारे छॾी अलाए काॾे कई 5 रुपए लाइ लिकायो अथई। असांखे हुजे ग़रीबनि खे त असां ॾियूं था काॾे आणियूं। असां भॼी नथा थाणा ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया। असांखे का वाह न आहे असां होॾी वञूं असां छा कयूं। बजे मुजाहिद शाह पठान असांजे घर ॾे आयो चयईं त तव्हां पंहिंजे वॾे खे मूंसां मिल रहिया आहियो दिलदार खे। ऐं असांजो उहो वॾो कान हो ॿाहिरि निकितल हुयो। चयईं त हुन नंबर ॾियो मां 5 मिंट ॻाल्हाईंदोमांसि। नंबर ॾिनो त ॻाल्हाईं हुन सां अची सुभाणे थाणे त 10 मिंट थी वञे पोइ तूं भले हलियो वञ। पोइ असांजो आहे हुनखे त का ख़बर न हुई असांजे का दिलि में ई न हुई असां अहिड़ा हुजूं असां छा लाइ हुन ॾे वञूं आहे। पोइ वियो हुनजे पेश पियो उन साईं खे चवां हुनखे विहारे करे वरी उन सां ॻाल्हि रही चयईं 3 लख रुपया असांखे मोकिलियो त साईं खे चवां पोइ मूंखे छॾींदा ईअं नथा छॾनि। वरी असां 3 लख रुपया ग़रीब आणियूं त आणियूं काॾूं। पोइ उनखे साईं खे चवां अलाए कंहिंखे बि न लिकाए छॾियईं। वरी असां साईं खे चवां कोर्ट में केस करायोसीं विधोसीं। उते DSP ज़हूर SP जो माना माण्हू आयो जेको सूमरो आहे उनजो माण्हू आयो उहो बि आयो ऐं साईं चवां मुजाहिद शाह पठान बि उते आयो। हिन उते मञियो ई न हिन को सवाल जवाबु कयो हिन चयो मूंसां आहे ई न। वरी चुप करे बीह रहियो बसि मने ई न पियो हुननि सां त मूंसां आहे ई न। हिते आयासीं वरी साईं चवां असां ग़रीब वञूं काॾे मीर किफ़ायती ॾे वञूं था उहो बि असांखे जवाबु ॾिए थो बाबा माण्हू पेश कयूं। असां हेॾा ॾुहारियूं हेॾा झाड़ेलऊं असां हुनखे माण्हू पेश कयूं त कयूं कीअं। अलाए मारन अलाए हुनखे छा कनि न असां त केस न ॾुहारी न छा कूड़ा केस आहिनि उहे हाज़िरियूं भरे थो। अञा उहे वरी केस उते लाइ वरी वरजाइनि था बाबा उहे हाज़िरियूं भरे थो कोर्टनि में।